बलोचिस्तान जे खुशदार वारे इलाइक़े में सिक्योरिटी फोर्सिस जे ऑपरेशन में कार्रवाई दौरान 4 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब मारिजी वियल दहशतगर्द मुख़्तलिफ़ दहशतगर्द सरगर्मियुनि में मुलविस हुआ। सनन कब्ज़े मां असलो ऐं बारूदी मवाद हथ कयो वियो आहे, जॾहिं त क़ौमी सलामतीअ लाइ ऑपरेशन हलंदड़ आहे। 190 मिलियन पाउंड वारे केस में बानी PTI इमरान खान ऐं बुशरा बीबी जी सज़ा मुअतली वारी दरख़्वास्तुनि ते ॿुधणी 3 महीननि बाद थी। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस सरफराज़ डोगर जस्टिस आज़म खान ते मुश्तमिल 2 रुकनी बेंच केस जी ॿुधणी 25 सेप्टेम्बर ताईं मुलतवी करे छॾी। केस जी गुज़िरियल ॿुधणी 26 जून ते कई वई हुई, जॾहिं त एहतसाब अदालत 17 जनवरी ते बानी PTI ऐं बुशरा बीबी खे सज़ा ॿुधाई हुई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ गैर मामूली ऐं शाही प्रोटोकॉल में सऊदी अरब पहुची वियो। कसरे यमामा पहुचण ते घोड़सवार दस्ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो शाही इस्तक़बाल कयो। सऊदी अरब पहुचण ते सऊदी वज़ीर ख़ारजा ख़ालिद बिन सलमान एक्स ते बयान जारी कंदे चयो त पाकिस्तान ऐं सऊदी अरब जंगी मामलनि ते हिक ॿिए सां गॾु बीठल आहिनि। सऊदी वली अहद शहबाज शरीफ जो इस्तक़बाल कंदे चयो त सऊदी अरब सां मोहबत रखण जो थोराइतो आहियां। सऊदी वली अहद ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ विच में स्ट्रेटेजिक दिफ़ाई मामलनि ते सयूं कयूं वयूं, जॾहिं त सऊदी अरब जे दौरे बाद वज़ीर आज़म शहबाज शरीफ 2 ॾींहंनि लाइ लंडन में तरसण बाद 22 सेप्टेम्बर ते अमरीका पहुचंदो, जिते अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप सां इम्कानी मुलाक़ात थींदी ऐं 26 सेप्टेम्बर ते गॾियल क़ौमुनि जे जनरल असेंबली में ख़िताब कंदे फ़लस्तीन मुतलिक़ कॉन्फ्रेंस में शिरकत कंदो। दहशतगर्दी टोड़ अदालत बानी PTI जी वीडियो लिंक ज़रिए पेशी ते सख़्त SOPs जारी करण जो हुकुम ॾेई छॾियो। वीडियो लिंक जी ॿुधणी रिकॉर्डिंग सिर्फ़ अदालत करे सघे थी। कंहिं बि ॿिए शख़्स खे वीडियो लिंक ॿुधणी जी रिकॉर्डिंग करण जी इजाज़त न हूंदी। अदालत अंदर मोबाइल फ़ोन या रिकॉर्डिंग कंदड़ डिवाइस खणी वेंदड़ ख़िलाफ़ फ़ौजदारी क़ानून तहत कार्रवाई कई वेंदी। चयो आहे सिंध अमन मार्च काफ़िलो ठठे खां कराची रवानो थी वियो। कराची काफ़िलो पहुचण बाद सिंध अमन मार्च जी क़यादत मौलाना फज़लुर रहमान कंदो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां काफ़िले में शरीक थींदड़ माण्हू पिंडाल में पहुचण शुरू थी विया।